फकीर वेहे न वने मसात धाणो फकीरो नी अण हजे तरे में पवे पवंदो बिल्कुल पवंदो मसात धाणो चोंदी त बिल्कुल आड़ा में पवंदो जेकॾहिं उड़ा में चवंदी न त उड़ा में बुछलींदो ईअं सचड़ो अथई धनु दमाली सफ़ा सचो तो खेरो क्यों न वरी छो आयो ही ओ साईं तालिब जो शेर याद पियो न त ही फकीर भॼंदो आयो मसात धाणो खे ॿुधायो तालिब हा काछे जो शाइर आहे मुंहिंजी त दिल जी ॻाल्हि कई अथसि ॿुधाए निकुर हाणे शेर थो ॿुधाए बूथ सजा दबलो करे छनी से मां इन ॻाल्हि में बि राज़ी आहियां पर थोरो ॿुध त सही न त मुंहिंजी दिलि त ठरे त तालिब चवे छा थो या अपना दरबान पना या दर ते कर दफन हिकड़ा अर्ज़ त मन मसात धाणो तरस ते को करा दफन थाणो सा तो खशेट करी उडी न थो मरी फकीर उडलता है ओ है सिंधाई अना छा बुडे मसात धाणो नमरूद ही तू धनो न मसात धाणो नमरूद न निमरूद देखे नक में मच्छर वियो हो मुहिया कोन मुड़ंदे जो मथो फिरे ना मथो मचाए थे मथो से जाए थे ओ मिठे बाप ओ मसात अबाने गोराने ओ बस मसात तक जी पोनिया ओ मसात दुश्मनी दी आपा की रहा एडो देखो ओ बा वने दो पर थोरो सूर जको दे वरी ईंदो हा अच्छी बिन से जाए काते सा कपे टुकड़ा करे कुत्ता जालो न फिटी के में त मुजो नालो धाणो ना है धाणो धड़ किया नि धड़ की ना जरा से भागो पिठो अच्छी जाए तू काॾे वई आऊं वैसे बसरा ॾे बसरा ही सफ़र पिया वेठा न यूं त मोटी आई है त न मूमल आ न सोठल आ विया केॾा सोठल त कम सां वियो हूंदो ही केॾा वई ज़रूर माइटन में वई आहे लाह करे सोठल हुनजे अचण खां अॻ में अची वञे त ॿुधायांसि सत सरियूं त ॾिस पंहिंजी ज़ाल जा अफ़ाल हाणे अंगोशूं कढियूं अथसि अंगोशूं अयडा केॾा वई हुई केर मां ॿियो कंहिंखां थी पुछां मासी फापल खां लूण वठण वई हुयसि तो त फर्ज़ टुटो हो लूण वठण जो मानी फिकी बचाया हा चाची सोढल हो कोन तूं भी वई हुई माइटे इन करे वञणो पयो ना सही सिधी ॻाल्हि कर न त वई हुई माइटे जेकॾहिं ओॾा वयसि बि चाची त का अरबा खता न थी त पोइ सही सिधी ॻाल्हि कर न सची छो नथी ॻाल्हाई तूं तो ॾही वई हुई हा मुंहिंजो लूण कुॾणो आ चाची तुंहिंजो ॾोह न आहे चओ हिकिड़ी त सम्झे मी थी तो पाण कुॾणी थी वई आ कुॾड़ी आ सोठल तोखे मथे ते चाढ़े छॾियो आ जो ज़बान करे वई आहीं मूंसां तो ईअं थी ॻाल्हाई आ तुंहिंजी इहा हिमत इहे बगा तारा न फेरे विझाई मूंखे बाहि ऐं पाणी जे विच में न बिहार चाची हाँ न बिहार चाची रुगो अचे सोढल बाहे में हुंदी है या पानी में ओके खबर आए मोके वही हुंदी दादर सां मिलण ॿियो वरी चा पानी में न बिहार अची
घर कान कंदी घर भले केॾो बि कुर्ब ॾियास ख़ुदा जी कुदरत रोलड़े में आहे न छोरी रुली ॾिठो आहे मां भी तुझे करे सरकारी मेहमान बणियो मेरुला पछताई तो न तुझे लहजे में लगो मूं निभा जी गाल कई तो पोइ ईअं न सोच यार केस नथो बीहे तब भी ईअं बंदि कयूं वेठा आहिनि हिते ईअं ई थींदो आहे ॾोही ॾाकरनि में ऐं बेकसूर बांधी कोई सुझे ई नथो जो पोइवारी करे मूंखे सुझे थो पर उनखे सुध पवे त अचे न केरु आहे आयो त मालूम थी वेंदो ई हितां कोताड़जे हितां थाणे मां थाणे ते केरु आहे को न को मिली वेंदो यार उहो मुफ़्त में त न मिलंदो न मूं मुफ़्त जी ॻाल्हि न कई पैसो वॾी वाहर सचल पैसो पंहिंजे खे पराओ करे ऐं पराए खे पंहिंजो करे छॾींदो आहे घबराए न यार ॻोल्हे था वठूं काकड़ी की अस्सलामुअलैकुम या अहलल कुबूर। हाँ के तू ॿियो केरु हूंदो फ़कीर धमालीअ खां सवाइ हिन मासात धाणो वटि ये एल कुबूर छा है कब्रिस्तान खां गुज़रबो न त पोइ इहो चइबो आहे हाँ इसी कान तो ही धाणो जो घर आ कब्रिस्तान समझे थे या मोआ हिते को बि नथो थिए मासात धाणो जे लिफ्ट जी बिजली फैला त धनो जे लाइ कब्रिस्तान ई घर आहे अते नहीं अंडी भागी बोली कठी थई तो पो समझी तो मासात धाणो दिल खणी वई आहे न इहा नाराज़ी थिए त पोइ ही घर गुलज़ार बाग़ बहार थी वेंदो हिकिड़े ई गुलाब में मासात धाणो हिकु ई गुलाब आहे मोटो आहे धनो जे दिल जे हिन बाग़ जो मुझे रूह जे बाग़ जा मोतिया धनु असल दिल ठारे छॾे हाय हाय हिन गरम दिल ते ई बर्फ जा घड़ा रखो त धनो जी हीअ दिल ठरे ठरे और तेज धनु त दिल खोरिया धाणो जी भी दिल चए थी छाते मिठी मासात रह न और ते अच न त ॿुधाए मुझे दिल जा धणी धनु हिकु दफ़ो न मासात 100 दफ़ा न 1000 दफ़ा चओ 1000 दफ़ा चओ मासात बाड़े गोराड़े गलड़े बाड़े कहिड़े मक़सद सां मोहलत वठी या ऐसे चोते सोर खां रोकी किबला ट्रिक सां इन्हीअ जो ढींगो ठेरी कहिड़ी ट्रिक किबला मेहरुला ॿाहिरि हूंदो न त फ़ाइदो आहे अरे फ़ाइदो बि त ॿुधाए न बेवकूफ़ मेहरुला फुरकान खे फना करे या फुरकान मेहरुला खे मौत जी झोली में सुम्हारे असां लाइ फ़ाइदो बाबा साईं जंहिंजी खुटे सो रब हवाले जंहिंजी फिटे सो जेल हवाले सो बि मौला जी मेहर सां अद में ॿुधाई आहे न चंड्रा किबला पुछो त हा न पुछण खां सवाइ इस छॾे फोन करे छॾियव ऐं हुन वरी देर ई न कई जेको केस चयो अथव उन में त फासंदो ई कोन BFR कटराए कयांसि थो काबू मसइलो आहे छा सरकार तब न कमायोसीं न असांजे डर जे करे मेहरला वारो प्लाट ऐं होटल फुरकान विकिरण जे पुठियां आहे फुरकान विकिरो कीअं कंदो किबला हथ जो पालियल हाणे हथ खे ई थो खाए जेको अर्ज़ कयुमि न उन ते थोरो अमल कयो खेल ई ख़तम मौला जी मेहर सां चवें त सही पियो पर मां SHO खे कोन चवंदुसि
के भला मां थो चवांसि तूं चवीं या मां ॻाल्हि त साॻी थी न। न के भला ॻाल्हि साॻी नाहे। जेकॾहिं तव्हांखे चवे न त तव्हां मूं ते नाराज़ थी वञो ऐं एसएचओ खे चओ त मेहार खे मलणी ॾियां थो। जेकॾहिं तूं कामयाब न वहीं त तूं न रहंदे। कामयाबी कामयाबी ॾिसंदव मौला जी मेहर सां। जावेद केड़ी न बदनसीबी आ असांजे समाज में। कीअं सर? हिक बिरादरी थोरे मसले ते सभु रंजशूं छॾे हिकु थी वञे थी ॿिए जे ख़िलाफ़। बराबर सर। ईअं न इहे सभई बिरादरियूं पंहिंजूं सभु रंजशूं छॾे मिली हिकु थी वञनि त ही समाज सुधरी वञे। थी नथो सघे। थी सघे थो जावेद। दुनिया में का बि नामुमकिन शइ नाहे। हिक बिरादरीअ जा फर्द सभु कावड़ूं छॾे हिकु थिए थी त पोइ इहो मुमकिन आहे सभु बिरादरियूं हिकु थी सघनि थियूं। हिते हर धुर जी धार धार सोचा त धुरियूं कीअं गॾिबियूं। वरी बि अजीब सवाल। ख़ैर मां वरी बि कोशिश में आहियां। कहिड़ी कोशिश? एसपी साहब वटि वियो हुउसि पर हू डीआईजी साहब वटि मीटिंग लाइ वियो हो। छो विया हुयो त? ॿिन्ही बिरादरियुनि में जेको शोर शा सो ख़तम कराए खेनि खीर खंड करण लाइ। सर तव्हां संभालियो मां ॾिसां थो एहतियात सां। अरे वज़ीर खे को गोली हणी आहे। छा? वज़ीर खे गोली? क़िस्मत जे लेखनि जी त ख़बर ई न ईंदी आहे। मूं महिल छा करे? ॿियो न त अम्मा संदसि अचण वञण ते त पाबंदी न हुजे न। बिरादरनि में बि जहिड़ो आहे इन करे मथसि बंदिश अथसि। अदा दादनि खे चयो अम्मा त संदसि इहा बंदिश ख़तमु कराए। दादन कीअं ख़तमु कराईंदो? अञा बि सोराब करे सघे थो पीउ अथसि। संदसि चवण बि ठहे थो। मामी खे सलाह ॾे त अम्मा सरदार खे चवे। धाणो न जेको वरी रिंगट शुरू कया सो विसरी वियो अथई। मामी खे चई सघी थी। आयो त चवंदीसांसि बाक़ी हली कोन वेंदीमांसि घर। छो अम्मा? वरी बि छो अम्मा? धाणो मुंहं सां बिलो ॿधी वेठी आहे सो नथो सुझई। मूमल जा हाल ॾिसी ऐं ॿुधी मूंखां पंहिंजा सूर विसरी विया आहिनि अम्मा। उहो त मां बि सम्झां थी कंवल। हुनजो उते न ओही न वाही न धणी न धोकी हेखिली हिचाइण में अलाह वाही अथसि। असां छा था करे सघूं धीअ? चाची सुर घर में कोने जा? न हा बा छोड़वाग जो छोड़े छॾी अथई। हा सोढल चाची जा लफ़्ज़ ॿुध। मूमल ॾिस मूं चयो न अम्मा लाइ ईअं न चओ। मूं चाची जे लफ़्ज़नि जी ॻाल्हि कई। भला तूं मूंखे इहो ॿुधाए त तूं घरां निकिती हुई? न तोखां जो मोकल वरिती हुयमि। मूमल मूं तोखे चयो हो न त मां सोचे तंहिंखां पोइ ॿुधाईंदुसि त तोखे घर वञिणो आहे या न। ऐं तो आओ कई अम्मा ॾे वई हुयसि सोढल। मूं सुवाल कहिड़ो कयो ऐं तूं जवाब कहिड़ो थी ॾे? अॻिते न वेंदसि। ऐं ॻाल्हि त ॿुध तूं वई छो हुई? हा अड़ी है तूं सम्झी थी मूंखे का ख़बर कान थी पवे। सॼी ख़बर अथम सिधी त गाजी वई हुई ऐं उतां वञी तावीज़ लिखाए आई। ये गाजी जा तावीज़ आहिनि मूंखे ख़बर न आहे छा? ख़ुदा जी कुदरत आहे हाणे तावीज़ ते थी माई हले। अम्मा हाणे छॾ न ॻाल्हि खे। ॻाल्हि कई हुयई न करे हा न त पोइ मूमल जहिड़ो हशर कया हा जो राज ॾिसनि हा। हाय हाय माई गाजी जा तावीज़ ज़ोर ज़ोर माना हाणे तो हिनखे कुझु बि न चवंदे। छा चवांसि? हा ओ अम्मा छा चवां हिन मूमल खे? छा चवंदेसि ऐं मुईअ खे ॿेरा ॿेरा करे घिटी में उछलीसि। अम्मा माफ़ करींसि अॻिते न वेंदी। सारा मरंदे मरी वेंदी न त बि हिनखे माफ़ न कंदी। हा इहो तूं आहीं जे गोॾा खोड़िया आहिनि। ख़ुदा जी कुदरत आहे। ऐं हिन में आहे छा? तोबा तोबा
जड़ो विहाणे में गुड़ियूं पयूं आहिनि चिट सोठल जड़ो कंध ढारे बीह रहियो आहे हाणे उथण जो नालो ई न अथसि कीअं उथंदे अब्बा कीअं उथंदे ऐं घाटी जा तावीज़ पियल आहिनि घड़ियूं घर में वेहण भी न थी दे हा सच थी चवां न हाओ हाओ सच थी चए असां सब कूड़ था ॻाल्हायूं तूं सचार आ अल्लाह जी कुदरत आ खुदा जी कुदरत आ अॼु छोरो ॻाल्हाए त कीअं थो अहिड़ा इहो मुंहुं न खुंजाए त घुटे न साह कढई हा इहो गिला जो गांग इहो सोटल संदई सोटल आऊं कान संदी सही हा चाची खुदा के मन को भी गिला जो गांगो ना आहे विधो कंहिंजी बि ॻिचीअ में सोडल जे राज पे सामारे वई हुयसि त मछरजी वई आहीं न मुंहिंजो ॾोह न गुनाह त बि घटि वधि ॻाल्हाईंदी मां चुप आहियां चप ई नथी चोरियां चाची चप चोरींदी मुंहिंजे अॻियां इहो चप चोर तो सही चोरे त ॾेखार तीह डूणा चप जेके चीरे न छॾई त को बि बिरादरी जो माण्हू कावड़ या क़िस्मत मां कोन ॻाल्हाईंदो पर तव्हां ॿिन्ही जो इहो रिंगट ख़तम ई कोन थो थिए हाँ हाँ रिंगट वारी छा जो आ मेठ मोहब्बत सां चयम वनी संग घुर इए थोरे चम त वनी विढ़ चाची वेण जो वक्त आयो न असुल वठु ही न ॾींदुस बाक़ी सरकार चरी थो रही आ जो रिटायर कंदी आ बाक़ी 60 साल खां पोइ असुल ही दिमाग़ी कम करण छॾे ॾींदो आ बाक़ी चाचे सोराब ते केड़ी मयार मुंहिंजो दिमाग़ सालिम आ बाक़ी पंहिंजे दिमाग़ जी कर आहे जो सालिम थई हैदराबाद वारी अस्पताल ना है गिद्दू गिद्दू उन्हे में मोकलन जड़ो ही बिना फी जे वकील न थींदी कर कंघू न करे छड़ियां करे बिस कंघू धाणो धणकिया ने धणकी न जो कंघू कंदे चाचा चाची सही थी चए इन चपन जे हूंदे चाची के को भी हथ नथो लाए सके तुंहिंजो न छा वञे उधर ते इहो अघ वरी करणो मुंहिंजे घर में मूंसां ईअं थो ॻाल्हाई हाँ थाणो जो धणी मां आहियां मां तू नहीं जो टरड़ो थियो तो ॻाल्हाई चाचा तो जो घर तो के मुबारक हुजे वॾो ई सहाय तो बाक़ी जेकर ॿियो को हुजे न ये चणे जेतिरा दाणा थी वञा चणे जेतिरा मुड़स भई लाटू जो मूंखे चणे जड़ा दाणा कने हल ना है तुझी जरूरत बाक़ी तू जो वॾो खपा खैरपुर जी सुकल खजूर न वरी को खाए सके आई न खपाए सके अटकर त ॾियां न मौत पल्ले थाणो के तो मौत दे थाणो दे मौत ईंदो ई कोन मौत के भी खबर आ थाणो धणकिया ने धणकी ना है मां सुकल छुहारो है जो ही जी चिनड़ी बीह त मां तोखे ॾिसां थो अॼु ॿुधाए छा चई सोराब तू संतो है तडे ते चमदी है न सांदु साण बार के तालो ॾेई छॾियो सां मथो फिरियोस अला सही तो बचा न तो मुंह हणी डंडो मथो फाड़े छडे हा समझ न गुआरा समझायो कि बिला ये वड़ जो के सुध न पवे सिधो वड़जे तो त माण्हू शिकायतूं था कन हाणे समझियुस वर तू नूरीअ जी माउ खे लालचाए मां सदन घर न वेंदो आहियां सरकार वो तरीक़ो ॻोल्हे ॾिसां थो सरकार जे घटि मिली वियो न त घिड़ी पवंदो सा न घर छा कंदो केर ॾेढ ॾींहुं ज़ुकाम मौला जो शान आ चयुमि त ॻाल्हि ॻुझ में रहे ऐं तूं घिड़ी पवंदे मूं बि ईअं चयो पर शायदि चई न सघियुसि या सम्झाए न सघियुसि लिक छुप कंदुसि हा हवेली पहुती त पोइ सभु वॾा पिस्ता दफ़न थी वेंदा हा सरकार घबरायो न हेलो डीएसपी साहब जी जी
हा हा वो त आहे जे हूअ बिरादरी तैश में ईंदी त मुंहिंजी बिरादरी कीअं माट करे वेंदी साहब। ठीक आहे ठीक आहे ठीक आहे खुदा हाफ़िज़। ओके बादल जी मासी। जेतर नूरी हूंदी तेतर मुश्किलातूं हूंदियूं। मुश्किलातूं ईंदियूं त मुंहुं ॾिबो मासी। बहितर नाहे त मामिलो ई ख़त्म कजे। कीअं? नूरीअ खे उथारण थी चाहियां। उहा त तुंहिंजी मर्ज़ी आहे मासी। मां केरु थींदो आहे फ़ैसिलो ॿुधाइण वारो? हा पर तूं हमदर्द त आहीं। हॾ ॾोकी केॾो बार खयो अथई। सलाह त ज़रूरी आहे न पुट बादल। महिरबानी मासी। बाक़ी बार खणण फर्ज़ समझ न एहसान समझजे न की थधो थोरो। बादल उहा त तुंहिंजी वॾाइप आहे बाक़ी थोरो त आहे न। इन लाइ सोचियो अथमि त रिश्तो ॾेई छॾियां। मासी मर्ज़ीअ जी मालिक आई। हा दादन मज़बूत माण्हू आहे। मां खेसि रिश्तो ॾींदसि। छा? ग़लति चयो में? बिल्कुलु ग़लति मासी। छा में? जे असांजी बिरादरीअ सां हेतिरी कई इलाइक़े में बदनामी थी वरी बि उते रिश्तो ॾींदी। ॿियो को सुझे बि नथो बादल। पंहिंजी बिरादरी में सोच मासी। रहियो दादन उन लाइ मूं पहिरियां बि चयो ऐं हाणे बि चवां थो बाक़ी लोह जे बाल में दर न ॻोल्ह। बादल मां मिनत थी कयां। मासी शर्मसार न कर। नहीं मुझी नियत में फेर समझ। तू मुझी मां ऐं नूरी मुझी भेण आहे। गोठ या तर में पंहिंजी बिरादरीअ में खोड़ रिश्ता खोटा छा? ई बिरादरीअ में ऐब कहिड़ो आहे बादल? दादन जी बिरादरी खां अलावा जिते वणे तिते रिश्तो कर मां न रोकींदुसि मासी। बाक़ी दादन ऐं संदसि बिरादरी लाइ सोचण बि ॾोहो समझ मासी। केर करे वियो आहे? असां बि तलाश में आहियूं पर तव्हां बि सरदार आहियो। तव्हां जूं बाहूं टिखियूं आहिनि सरदार। मूंखे अलू ऐं वलूअ में शक आहे सरदार। मूंखे न सख़्तीअ सां चयो आहे त का बि गड़बड़ न थिए पंहिंजी बिरादरीअ सां। सरदार पर बगन ऐं पीरल त पंहिंजी ॾेखारे सघनि था न। उहे मस चढ़िया आहिनि पिया आहिनि अस्पताल। शरारती माण्हू कपर में बि वञे न त उतां बि पंहिंजी हेरा फेरी न छॾींदो आहे सरदार। जे ईअं आहे त मां जांच करे सभिनी खे छंड पटियां थो। हिन वक़्तु पाण में वेहण जो वक़्तु नाहे दादन। इहे हुजिया त छो अचूं हा ऐं अची तव्हांजे अॻियां इहा ॻाल्हि रखूं हा? न सरदार न। हिन दादन में एतिरी हिम्मत आहे जो ठरियल लोह खे बि तपाए बिखारे छॾे। एकर माठो थी दादन। जेकॾहिं अलू ऐं वलू आहिनि न त तुंहिंजे साम्हूं सेख ॾींदोसांनि। बिरादरीअ खे अवलियत ॾियो दादन। ॾियूं पिया। बिरादरियुनि जा तकरार ख़त्म नथा थी सघनि सरदार। अगराई शाहबादारनि जी आहे उहे न हटनि ऐं असीं झुकऊं। मीरला सोलो न पो
बेली मुड़ छा मतलब कालो की आयल का मिली थी का करे माठ कर राड़ी जी न वने तू असां जे नगन में नज़रू विझी ऐं असां तुंहिंजे रहण खां लर्ज़ी वेंदासीं। नसीर गलत ना है मीरल जॾहिं औरतूं नसीर बजाए मिलियूं बादल खे त पोइ तुंहिंजी बदमग़ज़ी ठहे कान थी। त मामला आहे मसला लॻा पिया आहिनि माण्हू खे इहो बि त ख़्यालु करणु घुरिजे न। मुंहिंजो बिरादरी सां कुझु बि न वञे त पोइ तुंहिंजो बि मासी वारनि सां कुझु न वञे। हाँ ये बिरादरी वापस करायूं आहिनि बिरादरी खे मिलियूं आहिनि असां बर्दाश्त न कंदासीं। अनवर केर बि बर्दाश्त कोन कंदो। तव्हां सभई पाण में सलाहु आयो पर हिकिड़ो मीरल लखां दा मट मीरल लखां दा मट हाँ पर जे न तो बेवाजिबी कई नट बल्ट उखड़ी वेंदी पार्टी जा। खामोश खाक न थी वञे। ही बंदो खाक जो आहे मीरल पर खमीर जी दस में शीरो बि अथसि मतां भलो हुजे मीरल। अटी परे थियो असां जे हेॾो घोड़ न कयो। मीरल तू हितां हलियो वञ ऐं हा मत हाणे अमक थी ऐं पोइ पछताई। रोज़ तो